मोरो खबर शामिल करी थी। मोरो सिनेमा जिता सिंह दिलदार सुमरो की रिपोर्ट मुताबिक मोरो शहर में फौजी वारदात फोरू मोबाइल फोनू पर्स ऐं रोक रक़म फुर करे फरार थी विया। मोरो शहर के दरगाह सखी इब्राहिम शाह भरसां गुलाम शबीर मामण के पानी के प्लॉट से कम कंदड़न चइन ॼणनि खां ॿ नामालूम मोटरसाइकिल सवार फोरू असले के ज़ोर से 3 मोबाइल फोनू रोक रक़म ऐं पर्स समेत कीमती कागज़ फुर करे फरार थी विया। मुतासिर नौजवाननि मुज़मिल मेमण, सिराज अली, नोवल नोमान मेमण ऐं अवेस मेमण मीडिया के ॿुधायो त असां पानी के प्लॉट से रात जो कम कंदा आहियूं। असां प्लॉट ते कम करे रहा हुआसीं तो ओचितो 2 फोरू जिनके मुंह ते मास्क लगल हुआ दुकान ते चढ़ी आया ऐं असांखे असले जे ज़ोर ते यरकमाल बणाए असां सभिनीनि खां 3 मोबाइल फोनू 40,000 रुपया रोक रक़म ऐं पर्स जंहिंमें शिनाख्ती कार्डन समेत कीमती कागज़ मौजूद हुआ फुर करे फरार थी विया। मुतासिर नौजवाननि पारां मोरो पुलिस का मुतालबो कंदे चयो त फोरन के गिरफ़्तार करे असां खां फुर थियल सामान वापस ॾियारियो वञे। बे पासे अड़ो इतला मोरो पुलिस के मिलण ते ASI सदाम खोखर पुलिस नफ़री सां गॾु जाइ वारदात ते पहुची मुतासिर नौजवाननि खे तफ़सील वठी फोरन जी जांच शुरू करे छॾी आहे। वाक़िए जो मोरो थाणे ते रिपोर्ट दाख़िल कई वई आहे। जी छा थियो आहे? इहो असां हिते वेठा हुआसीं 4 ॼणा पाण में सोट रहियूं। हींअर जेको आहे सो हिते 2 ॼणा आया। हिकिड़े नयण साल चैम्बर ते असांखे ॿियारे में असांखे मोबाइलूं 3 ॼणनि वटि उहे वरितनि। वॉलेट हुया, मूं वटि 20,000 हुया, हुन में NIC हुयो, हिन जा पैसा हुया, हिन जो NIC हुयो, हुन जा पैसा हुया, माना जेको मिलियनि खणी विया। नालो छा थियो? सिराज। मुंहिंजो नालो गुलाम मुस्तफ़ा। छा थियो आहे? हिते वेठा हुआसीं, हिकिड़ो लथो चैम्बर करे असां 4 वेठा हुआसीं त हिन वटि फ़ोन न हुयो। बक़ाया 2 खां फ़ोन फुरियनि। 6,000 मूं वटि हुया, 20,000 हिन वटि हुया, ॿिया कुझु हिननि वटि हुया, फ़ोन समेत उहे बि फुरियनि। हीअं नालो छा अथई? नोमान नईम मेमून। छा थियो आहे? असां वेठा हुआसीं हिते, असल में ही ॿिया सोट असांजा वेठा हुया, इहे विया होटल तां मानियूं वठणु। असां वरी वेठा हुआसीं हिननि जे वेट में त अचनि, असां बाइक कढी हिनखे छॾे अचूं मेमून मौला त एसि ताईं आया इहे 2 ॼणा बाइक हिते बीहारियनि, सिधो असां ते चैम्बर करे बसि चइनि जेको अथव ॾियो, मोबाइलूं खसनि। पोइ वरी असांखे पुठीड़ो करे खीसा वग़ैरह असांजा चेक कयनि, उन खां पोइ बसि हलिया विया। नालो छा अथई? अवेस। मुंहिंजो नालो उबैदुल्ला मेमण। छा थियो आहे? जी फुर्ती आहे, हिते वेठा हुआसीं असां, बसि बाइक तां 2 ॼणा लही आया। हिते हिकिड़ो वेठो हुजे बाइक ते, ॿियो चढ़ी आहे तकड़ि में परे खां ई असांखे चैम्बर चाढ़े चईं पुठीरा ॿियो जेको बि अथव ॿियो मोबाइलूं खसीं, पैसा बि खसीं, पोइ असांखे अॻिते वठी आहे। चईं हिते ॿियो पुठीरा ॿियो गोड़ न कजो, कुझु बि न कजो, शोर वग़ैरह